الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد: وما كان الله ليعذبهم وأنت فيهم وما كان الله معذبهم وهم يستغفرون. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. صلاة الدرود محمد آل محمد مٿاں بلند باواز سان. ننढा वॾा पोढ़ा जवान आयल मेहमान समूरा दुरूद आका जे मथां पढ़ंदासीं त तव्हां असांजो दुरूद पाक पढ़ियल महबूब जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वेंदा. मुंहिंजो विजदान थो चवे हे बंदा रब खे वणी वेंदा, हिननि जा हड़ गुनाह छणी वेंदा. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. وأحسن منك لم تر قط عيني وأجمل منك لم تلد النساء. خلقت مبرأ من كل عيب كأنك خلقت كما تشاء.
वो आए जिनके आने की जमाने को जरूरत थी, वो आए जिनके आमद के लिए बेचैन फितरत थी, वो आए जिनके आमद के लिए काबा तरसता था, वो आए जिनके आमद से अर्श आजम उजाला था। हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का जंग उतरा, सते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया, क्योंकि सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है। मुंह से जो निकले जुमला कुरान वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देखकर, वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर आई। हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, ए मोहम्मद तुम्हारे रोए अनवर पर फिदा सारी खुदाई। जुलेखा के सहेलियों ने कटे थे हाथ यूसुफ में, जुलेखा के सहेलियों ने कटे थे हाथ यूसुफ में, मोहम्मद के गुलामों ने कटे थे सिर मोहम्मद में। चंद्र चवाए सचो जे मठियो मूर न भाई, कॾहिं उभरे संढड़ो कॾहिं उभरे गचो। आशिक अब्दुल लतीफ चवे मुंह में बरई मचो, तब मट न भायाई पिनी मोहम्मद जे। चंद्र बिचो ॾींहं रात जा तू त सव सव करे सिंगार, पहुची न सघंदे पिरीअ जे तोड़े हीला करे हज़ार। आशिक अब्दुल लतीफ चवे तुंहिंजी सभु जमार, मुंहिंजे महबूब जो दम हिकिड़ो। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामीन इज़ाम, खुसूसन भुट्टा साहिबान, अजो को ही प्रोग्राम बाबरकत भलारे महीने में, रब्बिल अव्वल जे महीने में, उन मरहूम मगफूर बिरादर अजीज जे सजी जिंदगी पंहिंजी दीन में वक़फ़ कई, कारी अब्दुल कुद्दूस भुट्टो रहमहुल्लाह। उन्हनि जे बचड़न काफ़ी अरसे खां वठी करे ही प्रोग्राम जेको रखियल रिथियल मुनअक़द थियल मग़रिब खां वठी करे रवां दवाया। मुखां अॻ में मुफ़स्सल मुदल्लल बुज़ुर्ग बयान करे चुका हन, ऐं मुखां बाद में भी इंशाअल्लाह उलमा जी खप वेठी आ खाना। काफ़ी उलमा पोइते हन, उन्हनि जा बयान थींदा। बस हाज़ुरी लॻराइण ख़ातिर, वाइदे वफ़ा पूरे करण ख़ातिर और पोई कज़ा अदा कंदड़ ख़ातिर हिन प्रोग्राम में शिरकत थी आ। उन मरहूम बिरादर कारी अब्दुल कुद्दूस सां जेको ताल्लुक़ निस्बत मुहब्बत हकीकत उहा असांखे ख़बर आ। पंहिंजे हयाती जे अंदर हिकिड़ो अज़ीम शान जलसो रखियो है, मूंखे भी मदहू कयो है, मूंखे मयार ॾींदो रहियो। उन प्रोग्राम में मां शरीक न थी सघियुसि, छो त मुंहिंजा बलोचिस्तान प्रोग्राम ॾिनल हुया। पोइ वाइदो कयो हो मांसि इंशाअल्लाह हयाती बाक़ी आ,
जे प्रोग्राम हाणे थींदो अब्दुल गफूर ज़रूर ईंदो। इन जे करे मां टाइम पुछा कई आहे त मुंहिंजो टाइम घणो आहे, ॿुधायो वियो आहे त अधु कलाक। ऐं इंशाअल्लाह मां पंहिंजी तकरीर अधु कलाक में समेटे वठंदुसि। यकीनन मरहूम जे कब्र जे मथां रब करीम करोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। अॼु उन जे रूह खे राहत मिलंदी हूंदी। रब जे दर दुआ गाहूं मौला उन जे दरजात खे बुलंद ता फरमाए। मौला जेके असांजा वॾड़ा मरी विया आहिनि रब साईं उनजी मग़फ़िरत ता फरमाए। उनजे कब्रुनि खे जन्नत जो बाग बणा, उनजे रूहनि खे राहत ता फरमाए। रब साईं असांजो बि ईमान ऐं कलमे शहादत वारो मौत नसीब ता फरमाए। सभई आमीन चओ। न मरंदव छा? मौत बरहका कफन में शक्का। रब मौत ॾे त शहादत वारो ईमान कलमे वारो चओ आमीन। छो त मौत खां पाक रब जी ज़ात आ। रबिल अव्वल जो महीनो पैगंबर जे विलादत ऐं आमद जो महीनो। मैक्रो वारो जंहिं दिल में मुहब्बत मुहम्मद जी नाहे, जंहिं इंसान खे मुहम्मद जे ॼमण ऐं अचण जी ख़ुशी नथी आ, उहो इंसान कहिड़ो आ? यो रबिल अव्वल जो महीनो हो। रबिल अव्वल जो महीनो दर्स ॾेई रहियो आ। रबिल अव्वल जे महीने जी तकाज़ा या घुरया। रबिल अव्वल जे महीने में यो प्रोग्राम उम्मत खे मिलंदो आ। महबूब जे ॼमण ते समूरी कायनात खुशी कई आ। चओ न सुभान अल्लाह। रात मुंहिंजो संगरार जे भर में प्रोग्राम के चिट्ठी आई, वॾी ड्रिगी लिखियल आई। पढ़ी पढ़ी थकजी आख़िर उनजो निचूड़ इहो हो। चइसि हिते वॾो हिकिड़ो खख मुलो अची चवे पियो त नबी असांजो आ। मां चयो भुली वियो आ। नबी कायनात जो, हैवानात जो, नबातात जो, जमातात जो, नूरन जो, नारन जो, खाकिन जो, आबिन जो, मुहम्मद समूरन जो, पर नबियन जो भी नबी आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमना जे लाल महबूबे जुल जलाल जी आमद जे लाए अचण जे लाए सजी कायनात मुंतज़िर हुई। हैवानात, नबातात, जमातात पैगंबर जे आमद जे लाए मुंतज़िर। रब्बे काबा जो कसम आ। रबिल अव्वल जे महीने में सूमर जो ॾिहाड़ो पाख फुटल आया। मुहम्मद मुस्तफा अमर जे पेट मां जाया दुनिया में तशरीफ फरमाया, रहमत बणजी आया। तने रब साईं कुरान में फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ माइक्रो वारो अॼु तव्हांजे साम्हूं मुख़्तसर ॿ ॻाल्हियूं अर्ज़ कयां। जहिड़े तरीक़े सां रबिल अव्वल जे महीने में इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जी आमद आ, महबूब जी विलादत आ। मुस्तफा जायो बिया आयो बिया, जायो अम्मा आमना जे बदन माया मक्के में रहमत बणजी आयो आ। सिर्फ़ मक्के जे लाइ न, पूरी अरब जे लाइ, पूरे अजम जे लाइ, कायनात जे इंसाननि जे लाइ। छो त बुइस्तु इलल नास काफ, मुझे महबूब फरमायो मूंखे रब करीम कायनात जे इंसान जे लाइ करे मोकिलियो आ। मां नबी थी आयो आ, मां रसूल बणजी आयो आ। मुझे मथां रब करीम ख़त्मे नबूवत जो ताज रखियो आ। मुझे महबूब मुस्तफा फरमायो आदम नबी ना मिट्टीअ में हो, मूंखे रब करीम नबी करे मोकिलियो। रब करीम मुझे मथां ख़त्मे नबूवत जो ताज रखियो आ। ओ माइक्रो वारो स्पीड इन जे करे वरती आ, टाइम थोरो आ। मुस्तफा हिन महीने में
आया अमर जे पेट मां बाहर आया रहमत बणजी आया रब्बे काबा जो कसम काबे में खुशी जा तराना काबे में बुत किरी पया काबे में खुशी जा आवाज अचन पया हा हा हिकड़े रब जो पुजारी पैदा थी वयो आ मोहम्मद मुस्तफा अमर जे पेट मां जायो आ हुल हुली वया राज खुली वया कैसर किसरा जा कुंगरा किरी पया शाम जी बाहि उजामी वया शैतानन जो आसमान ते वञण बंद थी वयो आ छो त रब कुरान में चयो आ वजअलनाहा रुजूमल लिश्शयातीन शैतानन जो आसमान ते वञण बंद थी वयो आ अज मोहम्मद मुस्तफा दुनिया में अची वयो आ नूरानी लाइट ज़ाहिर थी पई आ अम्मा आमना थी फरमाए शाम जूं मारियूं मां अखियुनि सां पाण ॾिसां पई घर मुअत्तर थी वयो आ हुल हुली वया मलाइक भी अम्मा आमना के मुबारक जन पिया अबू लहब मुबारक बुधी करे पंहिंजी बाणीअ खे आहा आजाद करे रब्बे काबा जो कसम आसमान खां फरिश्ता आया जिब्राइल अमीन फरमायो ओ आमना मुबारक हुजे सवा लख नबियन जा चेहरा मां भी ॾिठा कायनात जा इंसान मां भी ॾिठा आमना मुबारक हुजे जेको मक़सूद कायनात जंहिंजे करे रबी जहान ठाया बनाया उहा नेमत रब तोखे नसीब कई आ छो त हदीस कुदसी आ फलौला मुहम्मदा मा खलक़तु आदम वलल जन्नह वलन नार रब्बे काबा जो कसम मालून जे दिल में कुछ यूं गालियूं थियूं अचनि पयूं त नबियन खे न मनीदान वलियन खे न मनीदान इमामन खे न मनीदान अल बैत खे न मनीदान बाबा केर चई रब्बे काबा जो कसम जमियत उलमा इस्लाम जो नजरियो अकीदो ईमान इहो आ त कायनात में मखलूकात में पर इंसान ज़ात में पर नबियन जी जमात में मोहम्मद मुस्तफा जे मट न को थियो आ न थींदो न आयो आ न ईंदो न जमियो आ न जमंदो अज मां पंहिंजे ईमान अकीदे जी ॻाल्हि कयूं वञा वलियन जी विलायत भी बरहका वलियन जी करामत भी बरहका नबियन जा मौजज़ा भी बरहको नबियन जो हा हा नुबुवत भी बरहको तो मां जेड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर सोणे मुर्शिद इमाम अली मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा पर सभु सहाबी गॾु कर कंहिं नबी रसूल जे शान बराबर न थींदा पर जाते सभु नबी रसूल गॾु हुजनि इंतज़ार में बीहनि मुस्तफा मके मां निकिरी करे फलस्तीन जे ज़मीन ते कदम रखनि बैतुल मुक़द्दस में पुजी वञनि हुल हुली वञनि राज़ खुली वञनि मुस्तफा जे पोयों सभु मुक़्तदी थी पवनि मोहम्मद समूरन जो इमाम बणजी वञे तॾहिं हज़रत हसन बि हीअ ॻाल्हि कई आहे व अहसन मिन कलम तरक़त ऐनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ ओ माइक्रो वारो ये त भाग तव्हां असांजा भला जो रब करीम तव्हां असांखे उन रहबर अनवर सरवर पैगंबर साकी कौसर शाफी महशर इमामुल अंबिया जो उम्मती बनायो आ तने रब कुरान में ही फरमायो आ फरमायई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाति व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन रब तो फरमाए ओ मुझो बांधड़ो ईमान वारो मां अल्लाह तव्हां ते वॾो थोरो करे छॾियो आ ऐं कुरैशन खे बि रब थोरो यादि ॾियारियो आ तॾहिं क़ुरान में रब हीअं फरमायो आ लिईलाफ़ क़ुरैश ईलाफ़िहिम रिहलतश शिताइ वस्सैफ फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अत्अमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ रब तो फरमाए कुरैशियो वो दौर ज़मानो वक्त याद कयो इन खौफ में तमाम मुब्तला हुयो भुख जे करे मरो पया मोहम्मद मुस्तफा दुनिया में अची वयो रब रहमत जा मींह वसाया डुकर खत्म थी वया खौफ खत्म थी वयो मोहम्मद मुस्तफा अज अम्मा आमना जे घर में आ
सारो घर मोहतरा जे अम्मा हलीमा जे घर में पहुता रब्बे काबा जो कसम वस कमजोर सारी भी समूरन का अगु खणी वया अम्मा हलीमा जो घर मोहतर बणजी वयो अम्मा हलीमा जो घर जो खुशहाल थी वयो अम्मा हलीमा जे घर में बरकत अची वया मोहम्मद जी बचपन के बयान कया सजी रात गुजरी वने पाक नबी इमामुल अंबिया जी जवानी बयान कया रब्बे काबा जो कसम सजी रात गुजरी वने 63 सालन जे अंदर मुझे महबूब मुस्तफा जो सीरत ऐं सूरत कुरान में लिखी पई थी पाक नबी जी उम्र मुबारक 63 साल तव्हां जो काॾे ख्याल आ महबूब जी उम्र मुबारक घणी ॻाल्हायो घणा 63 साल माशाअल्लाह ये ॿुधाइनि था ॿाल तव्हां जा अलाए काॾे आहिनि ख्याल रब्बिल अव्वल जो महीनो केरु न खुश थींदो जंहिंजो इंतज़ार हो को न इंतज़ार हो अञा आलम अरहाम में हुया हजरो शजर सलाम कन पया अम्मा आमना जे कदमनि हेठां ज़मीन नरम आ मथों ककर शाम कन पया खूह मां आवाज अचन पया बुशरा लक या आमना इंतज़ार 50 ॾिहाड़ा पहिरियों अब्रह यमन खां निकतो आ फाथिन ते चढ़ी करे काबे खे ड्राहिण जे लाइ आसार महबूब जे अचण जा शुरू थी वया अम्मा आमना पाण ॿुधाईंदी पया पघर पसीनो निकिरे त मुश्क अंबर खां मुंहिंजे जिस्म मां पसीने मां ख़ुशबू निकिरे ओगराई अचे त मुश्क अंबर खां वधीक ओगराई में ख़ुशबू आ जीअं ॾींहं वधंदा वञनि पया का तकलीफ़ महसूस न पई कयां केरु चवे थी अम्मा जीजल आमना मुहम्मद जी अमड़ आमना दी फरमाई चओ न सुभान अल्लाह अम्मा थी फरमाए वक्त अची वियो पर महबूब जी दाई माई अम्मा सफिया जेका फुफिया अम्मा हलीमा दाई नाहे अम्मा हलीमा रिज़ाई माया अमड़ हलीमा खणी वया खीर पियारियो आ पालियो आ काफी ॾींहनि खां बाद में पर जंहिं डिलीवरी वारे वक्त में टाइम में ॼमण वारे वक्त में जेकॾहिं आहे त अम्मा सफिया या मुस्तफा जी फुफिया चवे थी मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो त मुहम्मद खे विहजाया पर आवाज़ था अचनि सफिया हे विहजारे अल्लाह इनके सुरमो पाराय अल्लाह चओ न सुभान अल्लाह इंतज़ार अॼु इंतज़ार जूं घणियूं ख़तम थी वयूं 550 साल जो विच में अरसो जेको गुज़री वियो ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते खॼी वियो विच में 550 साल जो ज़मानो इंतिहा ते ज़ुल्म पहुची वियो ज़ुल्म वारी कारी रात अॼु ख़तम थी वई तॾहिं रब साईं फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुस्तफा जे अचण सां यतीम खे इज्जत मिली आ मुस्तफा जे अचण सां मज़दूर खे मान मिलियो आ मुस्तफा जे अचण ॼमण सां न्याणियुनि जो चेहरो पूरजणो बंदि थी वियो आ हुल हुली वया राज खुली वया अॼु मोहम्मद मुस्तफा मक्के में रब्बे काबा जो कसम जिंदगी जा ॾिहाड़ा गुज़रन पया जॾहिं नबूवत जो मुंहिंजे साईं कोई सफ़ा जे चोटीअ ते बीह करे ऐलान कयो आहे क़ुरान जो नुज़ूल ये सागा मक्के जा मुशरिक विढ़ी भी पया चिड़ी भी पया घट वध चमन पया सको चाचो अबू लहब जेको पाक नबी जे गुस्तागी में जुमलो तो चवे रब बर्दाश्त न कयो हलाकत बर्बादी में रब सजो कुरान है आयत नाज़िल फरमाए कुरान में फरमाया तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब अल्लाहु अकबर सको चाचो हसब नसब में वेझो आ सको चाचो आ पैगंबर जे ॼमण ते खुशी थो करे बाणीअ खे आज़ाद थो करे हिकु त पैगंबर जी सूरत ॿी त पैगंबर जी सीरत सूरत जो कंहिं न इनकार कयो सूरत खे ॾिसी समूरनि मुबारकूं ॾिनियूं ख़ुशियूं कयूं पर सीरत जो इनकार करण वारा कन पया मनण वारा मननि पया चओ न सुभान अल्लाह
मुझे महबूब फरमाए ओ मक्के जो मुशरिको उहे ॾींहं यादि कयो तव्हांजा बुत किरिया हा न काबे मां बुत किरी पिया जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में अची वियो आहे परेशान थी विया मक्के जा मुशरिक त बुतन खे छा थी वियो आहे खणी सिधो था कयूं वरी किरनि था काबे मां ख़ुशीअ जा आवाज़ था अचनि पिया हिकिड़े रब जो पूजारी अची वियो आहे तवज्जो कजां मैक्रो वारो मक्के जे मुशरिकन खे साईं जन फरमायो मक्के जो मुशरिको सरदारो अमीरो वडेरो नंढेरो जे मुहम्मद जी सीरत खे न अपनाईंदो मां मुहम्मद जो चवण न वठंदो पो हलाकत में वेंदो जे साबिक़ा उम्मतुनि जे मथां अल्लाह जा अज़ाब आया किन जे मथां पत्थरनि जा मींहं रब वसाया के बोड में लुढ़ी वया के शहर जी चकी पटाए करे मथे खणी आसमान त वरी सटाई वई मुझे महबूब मुस्तफा मक्के जे मुशरिकन खे साबिक़ा उम्मतुनि जो ज़िक्र करे ॿुधारियो मक्के जा मुशरिक चवनि पिया ए मुहम्मद बिन अब्दुल्लाह ॻाल्हियूं अजीब थो करे पियो असां बि पंहिंजे महबूदन खे सॼूं था असां काबे जी तामीर करण वारा असां जेके हाजी अचनि खे पाणी पीअरण वारा खैर खैरातूं करण वारा तवाफ करण वारा जेकॾहिं असां ग़लति हूं नाहक ते हूं कूड़ ते हूं पोइ छो नथो असांजे मथां पत्थरनि जो मींहुं वसे इन मंज़र खे रब क़ुरान करीम में ज़िक्र फरमायो वलक़द कुंतुम तमन्नौनल मौत मिन क़ब्ल अन तल्क़ूहु फ़क़द रअयतुमूहु व अंतुम तंज़ुरून ओ दुनिया जा इंसान तवज्जो कजाए आज ने मक्के जे मुशरिकन पाक नबी के फरमायो साईं जन के चवन पया वो अल्लाह जे अजाब जा पत्थर छो न था वसन पया मोहम्मद मुस्तफा जे दिल में ख्याल आयो रब करीम कुरान में फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व हुम यस्तगफिरून ए मिठा मोहम्मद करीम इनन जे मथा कीअं अज़ाब वारा पत्थर वसाया छो त इन शहर में तू आ जंहिंमें तू हुजे मथा अज़ाब कीअं वसायान छो त तोखे रहमत बणाए करे मोकिलियो आ तॾहिं रब क़ुरान में हीअं फरमायो आ फरमायई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब तोखे जहानन जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो आ माइक्रो वारो मुस्तफा के सारन जहानन जे लाइ रब करीम रहमत बनाए मोकिलियो आ रब्बिल अव्वल जे महीने में मुस्तफा आयो भी आ त जायो भी आ पर याद रखी छजाए रब्बिल अव्वल जे महीने में पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो विसाल भी आ रहलत भी आ पाक नबी इमामुल अंबिया दुनिया छलिया पाक नबी जे मथा मौत वाकिया 12 रब्बिल अव्वल जो दिहाड़ो आ 12 रब्बिल अव्वल जी तारीख आ मोहम्मद मुस्तफा दुनिया छलिया क़यामत सुगरा जो मंजर आ सब सहाबी रोवन पया रब्बे काबा जो कसम उमर जे हथ में तरार उमर साईं तो फरमाए जेको पाक नबी जे लाइ ये चवंदो असां जो साईं नबियन जो सरदार रब सां मुलाकात करण वयो आ ये मूसा अलैहिस्सलाम 40 ॾियारा वञी करे पंहिंजे उम्मत क़ौम खे छॾे रब सां मिलण वयो हो साईं जन अल्लाह सां मिलण वियान मोटींदा हज़रत उमर जे हथ में तरार साईं जन फरमाइन था पया हा उमर अबू बकर सिद्दीक तो फरमाया उमर जी गजगाड़ा हथ में तरार फारूक आज़म के समझाइण जे लाइ सैयदना सिद्दीक अकबर वेझो वयो पर उमर होश में कोन हुयो सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु मस्जिद नबवी का बाहर निकरी करे रोज़े अतर में वयो रोज़े अतर में अम्मा आयशा जे हुजरे में वञी करे पाक नबी जे पेशानी मुबारक ते बोसो ॾेई करे अजीब जुमला चई करे बाहर निकरी आयो उमर जे हथ में तरारा रब्बिल अव्वल जो ॾिहाड़ो आ 12 तारीख़ आ सैयदना सिद्दीक अकबर मथाई जाए ते भी करे चवण लॻो ओ जान सरो वफादारो नबी जो यारो सहाबियो जेकरे रब जी इबादत कंदा हो ओ रब हय्यु बिया त कय्यूम बिया जेको मौत खां पाक आ जे मोहम्मद जी इबादत कंदा हो त मोहम्मद करीम जे मथा रब मौत वाक़े कयो आ सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु हीअ आयत तिलावत कई आ वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द
خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. سیدنا صدیق پر قرآن کریم جی ان پنجے واعظ میں خطبے میں یا آیت تلاوت تھو کرے سیدنا ابو بکر صدیق جی نے واعظ کے بدھی آیت کے بدھی کرے فاروق اعظم ہتھما ترار فڈی کیا چاتو چوے ہے ماں یہ تو سمجھا جن قرآن جی آیت ہانے تھی نازل تھے مجھے ذہن تا یا آیت لتھل ہوئی پر پاک نبی امام الانبیاء محمد مصطفیٰ جی متا اج موت واقعہ سیدنا فاروق اعظم تو فرمایا جی جو صدیق اکبر نہ ہو جیا تو عمر جو ہلاک تھی ونیا الائے کیترن مانن کے مارے ہا چھو ہتھ میں ترار بہادرا کیرن جے ساموں گالائے مائکرو وارو رب الاول جی تاریخ 12 رب الاول جی تاریخ تے جڑے طریقے سان تواں سان جے ذہنن میں خیالن میں گالا تا پیغمبر جی ولادت پیغمبر جی آمدہ پیغمبر جو جمڑا پیغمبر جو میلاد ملھایوں پیا پر ہیڈے بھی غور فکر کر جڑے طریقے سان خوشیات اڑے طریقے سان رب الاول جے مہینے میں 12 تاریخ تے پاک نبی جو وصال بیا ریلت بیا امام الانبیاء دنیا چھڈیا قیامت صغرا جو منظر ہاں سوالک صحابی ہویا خدا جی ذات جو قسم جے بلال کے تلواریت سماریو پہ ونے جو حضرت بلال پنجو گھرو مدینو چھڈے کرے ٹپڑ کھنی کرے پنجے وہب چھڈیو ویو کچھ ڈیاں گزریا ننڈ جے دوران حضرت بلال کے پاک نبی جی زیارت تھی دی پیا امام الانبیاء حضرت بلال کے معیار دیندو پیوا بلال اتری جدائی ٹھے نتی بھئی بلال چھوئے دی جدائی کئی تھی چھاجے کرے مجھو شہر مدینو چھڑے ہوئے حضرت بلال کے پاک نبی معیار تھوڑی پیو ننڈ جے دوران خواب جے دوران حضرت بلال کے چوے دو بلال جنے تو سلام چوندو ہیں درود پڑھندو ہیں ماں محمد سلام جو جواب تو کے دیندو بلال تو کے شاتھی ویوا مجھو شہر مدینو چھڑے چھو ویوا حضرت بلال جی اکھی کھلیا ساگا ٹرپڑا بدی گنڈڑی گھنی کرے سدو مدینے پاک میں آئے ہوا ہل ہلی ویا خبر پیا حضرت بلال پہنچی ویا صحابہ میں بڑی خوشی جی لہر اچی ویا حضرت بلال سا ملن پیا حضرت بلال مسجد نبوی جے کونے میں وہی کرے پاک نبی جے روزے اندر میں نگاہ نظر ودھیوں ویٹھو درود پڑھندو پیو سنگتی ساتھی ملن پیا حضرت بلال کے چوندا بلال جڑے تو ویں چھڈیوں ویں اساں کے رواریوں ویں پر آیو ڈاڈی خوشی دیا بلال گھنا ڈیاں گزری ویا بلال جو دل تھی چاہے ت آذان چو او بلال جو آذان بدھا حضرت بلال تو فرمائے یار ماں آذان جڑا کو نہ آیو کہیں بے مقصد جے کرے آیو کہیں گال جے کرے آیو آذان کو نہ دئی سگندس مائکرو وارو حضرت بلال سمورن کے انکار کیو جواب ڈنو ایڈو حسنین کریمین کے خبر پیا چاچو بلال مدینے میں اچی ویو اوے بھی اچندا پیا حضرت بلال حسنین کریمین کے ڈسی کرے حسن حسین کے ڈسی کرے اتھی بھی کرے بھاکر بھرے کرے پیشانی تے چمی رہی کرے چوے دو بچڑو شہزادو تمہاں دی شکل شباب مٹھڑے محمد کریم جیڑیا اورے چوری بھاکر پایو ماں تمہاں ماں سکل آیا رب کعبہ جو قسم حضرت بلال تو فرمائے او اس نے